बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां सभु इन दरगाह जे लाइ, दरगाह जे वास्तेदारनि जे लाइ, मुंहिंजे लाइ, जमायत जे लाइ हर नमाज में दुआ घुरियो। पाकिस्तान ते जो तव्हां ॾिसो पिया फ़िलहाल तकलीफ़ूं आयल आहिनि, पाकिस्तान तव्हांजो आहे, तव्हां पाकिस्तान जा आहियो। हर नमाज में पाकिस्तान जी सलामती जे लाइ दुआ करियो। जेतिरो वक़्तु तव्हां वुज़ू में आहियो ऐं वांदा वेठा आहियो, दुरूद शरीफ़ पढ़ो, ऐं अगरि वुज़ू में न आहियो कलमो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह। इन में तव्हांखे बि सवाबु थींदो। ऐं उन खां पोइ महिरबानी करे मुंहिंजे लाइ तव्हां ख़ासि दुआ कयो। मां तव्हां सां, जमायत जे वास्तेदारनि सां, नंढनि सां, वॾनि सां नेक नियती, ईमानदारी ऐं इंसाफ़ सां हलां। इंशाअल्लाह ताला अगरि नेक नियती आहे, इंसाफ़ आहे, इज़त आहे त हर शइ आसान आहे। तव्हां जिते रहो था पंहिंजे पाड़े सां, पाड़े वारनि सां महिरबानी करे चङो हलो। ख़ुदा ख़ैर करे, ख़ुदा जी तरफ़ां सभु सणाई थिए। अगरि काई तकलीफ़ थिए थी त अॻु में तव्हांजो पाड़े वारो ईंदो मदद में, उन खां पोइ मिट माइट जेसि ताईं पहुचनि, पाड़े वारनि सां तव्हां चङो हलो। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे, पाकिस्तान में फ़िलहाल तकलीफ़ जो वक़्तु आहे। अगरि 1000 नौकरी निकिरे थी त कुल उन ते दरख़्वास्तूं अचनि थियूं। हाणे 1000 नौकरी किथे 2 लख दरख़्वास्तूं। जीअं मां चयो कि पाकिस्तान तव्हांजो आहे, तव्हां पाकिस्तान जा आहियो। उन ई तरीक़े सां फ़ौज बि पाकिस्तान जी आहे, फ़ौज तव्हांजी आहे। तव्हां पंहिंजे छोकरनि खे पढ़ायो, लिखायो, कोशिशि करे फ़ौज में भर्ती करायो। घटि में घटि तव्हांखे 2 वक़्तु 3 वक़्त जी रोटी इज़त सां त मिलंदी, मानी त मिलंदी। ऐं हमेशह हर नमाज़ में मुंहिंजे लाइ, दरगाह जे लाइ, पाकिस्तान जी सलामती जे लाइ दुआ कयो। तव्हांजो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे ख़लीफ़े जो इज़त मुहबत सां हलो, हुनखे पंहिंजे पीउ जी जाइ ते सम्झो। ऐं मां इहो ख़लीफ़नि खे बि चयो आहे, मुखनि खे बि चयो आहे, तव्हां नंढो हुजे या वॾो हुजे जमायत जो, उन सां ईअं हलो जीअं तव्हांजा पंहिंजा ॿार आहिनि। ॿियो मां तव्हांखे इहो बि चवणु थो चाहियां कि महिरबानी करे नंढे ॿारनि जी संगाबंदी, मिटरी माइटरी न कयो। उन जो सबबु इहो आहे, अगरि 2 भाइर आहिनि, हिकिड़े वटि न्याणी आहे, ॿिए वटि पुटु आहे, हिकिड़े वटि छोकिरी आहे, ॿिए वटि छोकिरो आहे, पुटु आहे। जॾहिं वॾा था थियनि, छोकिरी पढ़े थी, लिखे थी ऐं पुटु नथो पढ़े, छोकिरी इनकार थी करे शादी खां। ऐं तव्हां अगरि निकाह विझो था ऐं छोकिरी इनकार थी करे, उहो निकाह जाइज़ न आहे। जेसि ताईं छोकिरी हा नथी करे तव्हां निकाह नथा वेही सघो। तंहिंजे करे महिरबानी करे नंढे ॿारनि जी संगाबंदी न कयो जेसि ताईं वॾा न थियनि, बालिग़ न थियनि। जो मां तव्हांखे चवां पियो, तव्हां इहो पाड़े वारनि खे, पंहिंजी जमायत खे, वास्तेदारनि खे मुंहिंजो इहो पैगाम ॾियो ऐं हर नमाज़ में पाकिस्तान जी सलामती जे लाइ दुआ कयो।
मिस्त्री खड़ा है ना बाबा, मिस्त्री खड़ा है ना। साईं रिकॉर्डिंग अजो की, वकील साईं रिकॉर्डिंग अजो की।